के सामने क्या है? क्या हम कोई गुलाम हैं कि जो आप कहेंगे हम कर लें? नुकसान न पहुंचे असांजी मथां साईं बरक़रार ॾे अलाह साईं महिरबानी वॾो महिरबानी अलाह साईं सभिनीनि जी हयाती जी ख़ैर फरमा ऐं अलाह ताला ख़ैर ख़ैरियत सां इलेक्शन जे मरने खे ख़ार फरमा सल्लल्लाहु ताला ख़ैर फरमा। के साथ हो आज बहुत खुशी की बात है कि शाहपुर जाकर में हमने पाकिस्तान तहरीक इंसाफ की इलेक्शन ऑफिस का इफ्तिताह किया और इंशाअल्लाह ताला आज ये सत्ता है, कल से इंशाअल्लाह ताला हमारी टीमें जो है वर्क में निकलेंगी और इस ऑफिस का असर इंशाअल्लाह ताला पूरे शहर पर पड़ेगा और इंशाअल्लाह ताला हमारे जो कैंडिडेट खड़े हैं यहाँ हमारे 7 नंबर में सुमर साहब, हम वोटरों से उम्मीद करते हैं कि यहाँ के वोटर जो है से फुल सपोर्ट करेंगे और वोट देंगे। बल्ले को वोट देकर इन चोरों से और लुटेरों से जान छुड़ाएंगे। इंशाल्लाह बल्ले की जीत होगी और पीटीआई कामयाब होगी इंशाल्लाह। ये अज असां शाहपुर जाकर पीटीआई जी टीम के तरफां पहिरीं इलेक्शन ऑफिस जो इफ्तिताह कयो आहे, जंहिंमें असांजा शहर जा मौजूद पाड़े जा मौजूद ऐं असांजी पूरी पाकिस्तान तहरीक इंसाफ जी टीम हिते शामिल आहे ऐं असां दुआगो आहियूं असां पंहिंजे सभिनी कैंडिडेट जे त इंशाअल्लाह ऐं हिन चोर लुटेरनि जे दौर में असां जेके पेर पका करे हिन जे साम्हूं बीठा आहियूं ऐं इन ई उमेद सां त इंशाअल्लाह असां खटींदासूं ऐं हिननि खे हितां ॿुहारे वांगुरु ॿुहारींदासीं। जेको सॼो शाहपुर जो तबाह कयो आहे उन्हनि खे असां ॾेखारींदासीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ काइदे इमरान खान जे काइदी सलाहियतुनि जे विच में असां शाहपुर जागर वासी उन में हिकु आहियूं ऐं हिते रहंदासीं इंशाअल्लाह। पहिरीं त दोस्तनि खे मुबारकबाद माशाअल्लाह ऑफिस जो स्टाफ खे स्कॉलर साहब शहरवाड़ तमाम में कामयाबी जो सिंबल आते ऑफिस जो स्टाफ जो इलेक्शन माउंट तमाम लाज़मी जुज़ो जो अॼु बाक़ाइदो आगाज़ थी चुको आहे ऐं इंशाअल्लाह असांखे उमेद आहे त सभई दोस्त गॾिजी करे असां पंहिंजे कैंडिडेट्स जे लाइ कमु कंदासीं ऐं इंशाअल्लाह ज़रूरु कामयाबु कंदासीं।